अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। मीरपुर बटोरो शहर जी मुबैना क़त्ल थी वियल नवीद चांडियो जे कातिलनि खे सज़ा ॾियण लाइ मक़तूल नवीद चांडियो जो पीरसन वालिद सुल्तान चांडियो प्रेस क्लब सुजावल पहुची एहतिजाज कयो। मुंहिंजे पुट खे बेगुनाह क़त्ल कंदड़ जवाबदार मीरपुर बटोरो जा पुलिस एहलकार आहिनि, जिन खिलाफ़ 24 महीना गुज़री चुका आहिनि, पर कातिल अञा आज़ाद आहिनि। मक़तूल जो वालिद सुल्तान चांडियो खराब एहतियात है। 24 महीने का मुंह मना एहतियात कया पर अञा ती मुझे इंसाफ न मिलो है। अली मादल शेख के बात कया तो खुदा रा मुझे मदद करे, इन कातिल के कड़े में कड़ी सजा ॾियारे ऐं मुझे इंसाफ ॾियारे। बिलावल भुट्टे के बात कया तो हाई कोर्ट के बात कया तो सुप्रीम कोर्ट के बात कया तो बस वारन के कया तो हाजी रसूल चांडे के बात कया तो खुदा रा मुझे मदद करे। अली मादल शेख के बात कया तो खुदा रा मुझे मदद करे। ये ज़ालिम ये भाई कई कातिल माना इनके गिरफ्तार करे, कड़े में कड़ी सजा ॾियारे ऐं मुझे इंसाफ करे। कई कातिल मकातिल लेकिन पुलिस एहलकार में हिकिड़ो अकबर गौर है जो बटोरे जो मकानी है, जो असगर खंडो है ऐं टियों ईसा मंगणारा पिराइट माण्हू उन जो थाने पोयां घर है। इन्हनि पुलिस एहलकारनि खे कड़े में कड़ी सजा ॾेई ऐं मूंसां इंसाफ कयो वञे ऐं मुंहिंजो ॾींहुं ॾिसो क़त्ल कयो अथनि। तक़रीबन 24 महीने खां दरबदर आहे, अञा ताईं मूंखे को इंसाफ न मिलियो आहे। सुप्रीम कोर्ट के बात कया तो हाई कोर्ट के कया तो बिलावल भुट्टे के कया तो वस वारन के चूंडल नुमाइंदन के अली मादल शेख के बात कया तो खुदा रा मुझी मदद करे इनके कड़े में कड़ी